अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ इमरान ख़ान खे भेरो ॿीहर करप्ट तरीन शख़्स करार ॾेई छॾियो। संदसि चवण त इमरान ख़ान 9 खां 34 ताईं करप्शन में मुलविस आहे। पुट खां पघार न वठण ते खेसि नाहिल कयो वियो। अल्लाह पाक खेनि हर जॻह ते सुभारो कयो। मनी लॉन्ड्रिंग समेत कूड़ा केस मढ़िया विया। बरतानिया हिकु आज़ाद मुल्क आहे। हिते अवामी आज़ादी आहे। उहे माण्हू आहिनि जिन पाकिस्तान खे एटमी मुल्क बणायो। पिछले 7 माह से हुकूमत को ब्लैकमेल करने, धमकियां देने, मकसद सिर्फ ये है कि मुल्क को सियासी तौर पे अदम इस्तेहकाम का शिकार रखा जाए। एक आदमी दूसरों के ऊपर झूठे करप्शन के इल्जामात लगाए, वो खुद करप्शन में जो है वो मुलव्वस है। वफ़ाक़ी गृह वज़ीर जो पीटीआई ते ब्लैकमेल करण जो इल्ज़ाम। राणा सनावला चयो आहे त तहरीक इंसाफ़ 7 महीननि खां हुकूमत खे ब्लैकमेल करे रही आहे। पीटीआई मुल्क खे सियासी अदम इस्तेहकाम जे वर चाढ़े छॾियो आहे। ॿियनि ते करप्शन जा इल्ज़ाम हणंदड़ शख़्स पाण बि करप्शन में मुलविस आहे। पीडीएम इमरान ख़ान सां गैर मशरूत ॻाल्हियूं करण लाइ तयार आहे। शौकत तरीन IMF ठाह खे नाकाम बणाइण जी कोशिश कई। उन्हनि वटि इक़्तिदार नाहे त मईशत खे तबाह करण में मसरूफ़ आहिनि। जॾहिं बि ज़रूरत पई नवाज़ शरीफ़ मुल्क अची वेंदो। पीटीआई सेनेटर आज़म स्वाती खे कंबर पुलिस अदालत में पेश न कयो। अॻवान खे अणॼातल हंध मुंतक़िल कयो वियो। राति देर सां सेनेटर आज़म स्वाती खे कोयटा खां कंबर आंदो वियो हो। इंसानी हक़नि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते सदर वज़ीर आज़म पारां धार पैगाम जारी। सदर डॉक्टर आरिफ अलवी चयो आहे त हीउ ॾिहाड़ो UNA में इंसानी हक़नि जे आलमी मंशूर जी यादि ॾियारे थो। पंहिंजे बुनियादी उसूलनि ते कॾहिं बि ठाह न करियो। वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि खे न विसारणु घुर्जे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त हीउ साल पाकिस्तान लाइ ॾुखियो रहियो। मुआशी अदम इस्तेहकाम ऐं ॿोॾि सबबि अवाम खे घणो नुक़सान पहुतो। इंसानी हक़नि जो आलमी ॾिहाड़ो मल्हाइण लाइ हिन साल जो थीम वक़ार, आज़ादी, इंसाफ़ सभ लाइ आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त इंसानी हक़ इंसानी आज़ादी लाइ पहिरियों क़दम आहिनि। आलमी बिरादरी वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़ी ते आवाज़ बुलंद करे हू हर शहरी जे हक़नि जे तहफ़ुज़ ऐं थी वठाइण खे यकीनी बणाइण लाइ हर मुमकिन कोशिश कंदा। पीपल्स पार्टी आइन में ॾिनल अवाम जी जमहूरी ऐं इंसानी हक़नि जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ ॾहाकनि ते ॿधल जिदोजहद कई आहे। पाकिस्तान 27 आलमी कन्वेंशन जी धुर आहे, जंहिं में इंसानी हक़नि जा 7 बुनियादी मुआहिदा शामिल आहिनि। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो इंसानी हक़नि जे आलमी ॾिहाड़े ते पैगाम। बलोचिस्तान जे नवाबनि ऐं सरदारनि जी शमूलियत खां पोइ JUI जे नाराज़ मेंबरनि जा बैकडोर राब्ता। सीनियर सियासतदान ऐं अॻूणे MNA हाफ़िज़ हुसैन अहमद ऐं मौलाना फज़ल रहमान विच में अॼु कोयटा में अहम मुलाक़ात जो इम्कान। हाफ़िज़ हुसैन अहमद खे 2 साल अॻु पार्टी पॉलिसी ख़िलाफ़ बयान ॾियण ते पार्टी मां नेकाली ॾिनी वई हुई। जिते सियासी बेचैनी हुजे उते मुआशी हालतूं बहितर न थींदियूं। जेको थियो सो थियो। हाणे चोर ऐं धाड़ेल चवण बंदि कयो। कुझु मुल्क लाइ सोचियो। कराची में सियासी क़ुवतूं एतिरियूं ताक़तवर आहिनि जो हुकूमत उन्हनि लाइ मरी रही आहे। PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल जूं कराची में एहतसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। सखर जी अदालत मोटरवे मेगा करप्शन केस में गिरफ़्तार जवाबदारनि जो वधीक 6 ॾींहनि जो रिमांड मंज़ूर करे छॾियो। सखर जे एंटी करप्शन कोर्ट में मोटरवे मेगा करप्शन केस जी ॿुधणी। मुख़्तियारकार शफ़ीक सुमरो, सजाद मेमणो, गुलाम हक्कानी, अज़ीज़ अंसारी, रुस्तम खोसो ऐं आफ़ताब सुमरो खे अदालत में पेश कयो वियो। वधीक जांच करण लाइ जवाबदारनि जो 6 ॾींहनि जो रिमांड मंज़ूर कयो वियो। नाज़िम जोखियो क़त्ल केस में अॻभराई। एडिशनल सेशन जज जी अदालत में MPA ॼाम अवेस घोराम समेत 8 ॼणनि ख़िलाफ़ फर्दे जुर्म लागू करे छॾियो। जवाबदारनि ॾोह मञण खां इनकार करे छॾियो। नाज़िम जोखियो खे मलियूर जे इलाइक़े में पखियुनि जो शिकार करण खां रोकण ते क़त्ल कयो वियो हो।
सिंध में मुख़्तलिफ़ बीमारियुनि ते ज़ाब्तो न अची सघियो। मीरो खान में मलेरिया विघे नारी फोत, 16 महीननि जी रुकैया सुमरो मलेरिया विघे दमधणी हवाले कयो। नारीअ जे फोत थियण बाद संदसि घर में कोहराम अची वियो। अमरीकी सेनेटर क्रिस्टन सिनेमा पारां डेमोक्रेट पार्टी छॾण जो ऐलान। अमरीकी मीडिया मूजिब क्रिस्टन सिनेमा डेमोक्रेट पार्टी छॾण सां सेनेट में डेमोक्रेट्स जी पोज़ीशन कमज़ोर थी वई। 100 रुकनी सेनेट में डेमोक्रेट्स जूं 51 सीटूं आहिनि। क्रिस्टन सिनेमा जे पार्टी छॾण सां डेमोक्रेट सेनेटर्स जो अंग 50 रहिजी वियो।